अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फरन पेश सां गॾु आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, अमेरिकी सदर ट्रंप जूं ॾींहों ॾींहुं जेके आहिनि मीडिया टॉक्स या हुन जेके पॉलिसीज़ ऐं एक्शन्स आहिनि उहे तब्दील थींदा पिया वञनि। अमेरिकी सदर हिकु भेरो ॿीहर फ्रांसीसी सदर ते कावड़ जो इज़हार कंदे उनखे महिमान करार ॾिनो आहे कुझु ॾींहंनि जे लाइ। गॾोगॾु इहो बि चयो आहे त फ्रांस ते 200 सैकड़ो वधीक टैरिफ लागू कयो वेंदो। ट्रंप ॿिए तरफ़ ग्रीन लैंड ते जेको आहे जहाज़ उमारण समेत मुख़्तलिफ़ ऑप्शन इस्तेमालु करणु शुरू कया आहिनि। गॾोगॾु AI जनरेटेड हिकिड़ी तस्वीर ट्रंप जारी कई आहे जंहिंमें हू फ़ातिहाना अंदाज़ में अमेरिकी झंडो लहिराए ग्रीन लैंड जे बॉर्डर ते नज़र अचे पियो। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼोके हिन प्रोग्राम में। गॾोगॾु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अफ़गानिस्तान खे पैगाम ॾिनो आहे त हीउ वक़्तु आहे हू फ़ैसिलो कनि अमन सां रहणु चाहिनि था या दहशतगर्द बणिजी। ॿिए तरफ़ फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर पुलिस अकेडमी इस्लामाबाद जो दौरो करे पुलिस जो मोराल अप कयो आहे ऐं हुननि हौसलो ॾिनो आहे त पाक फ़ौज ऐं मुख़्तलिफ़ जेके आर्म फोर्सिस आहिनि उहे फोर फ्रंट ते जेका फाइटर आहे पुलिस पाकिस्तान जी उन सां हर मास ते गॾु आहिनि। इन खां अलावा जेको KP जो मामिलो आहे, KP में जॾहिं बि दहशतगर्दनि ख़िलाफ़ का ऑपरेशन इनिशिएट थींदी आहे या हुकूमती एक्शन थींदा आहिनि ऐं आर्म फोर्सिस दहशतगर्दनि सां जेको फाइट कंदी आहे त उन में हमेशह रुकावटूं ईंदियूं आहिनि। अॼु पार्लियामेंट में ॾिठोसीं त KP के मामले ते PTI ऐं वफ़ाक़ी सरकार हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं नज़र आया। गुल प्लाज़ा जी ॻाल्हि कजे त अञा ताईं उते जेका इमदादी कार्रवाई आहे उहा जारी आहे, पर 27 लाश मिलण खां पोइ बि चवनि था 55 इम्कानी तौर ते जेके शहरी आहिनि उन्हनि जा लाश अंदरि मलबे में आहिनि। इन बाबति रेस्क्यू ऑपरेशन तेज़ कयो आहे ऐं इन ते बि ॾिसूं पिया त सियासत थिए पई ऐं हुकूमती इतिहादी ऐं अपोज़िशन जा जेके अॻुवान आहिनि उहे गुल प्लाज़ा मामले ते तमामु घणी छिती तनक़ीद कंदे नज़र अचनि था। इहे समूरी सूरत हाल आहे। ॿिए तरफ़ UAE जे सदर ट्रंप बोर्ड ऑफ पीस में शामिलु थियण जो इरादो ज़ाहिर करे छॾियो आहे। इन समूरनि पॉइंट्स ते ॻाल्हि ॿोल कयूं था। तफ़सीली असां सां मौजूदु आहे स्टूडियो में सीनियर सहाफ़ी ऐं नाले वारो तजदीद निगाह GM जमाई साहब। जमाई साहब, अमरीकी सदर वरी फ्रांसीसी सदर ते इंतिहाई कावड़ियल नज़र अचे पियो, चवे पियो त इहो कुझु ॾींहंनि जो महिमान आहे, पर इनखे त न खणी था वञी। न सरके साहब, ट्रंप हींअर पंहिंजी ताक़त जे फुल जुबन ते आहे ऐं दुनिया में जंहिं जॻह ते हू चाहे थो पंहिंजी मर्ज़ी जा इक़दामात करे रहियो आहे ऐं ज़मीन ते फ़िलहालु उनखे रोकण जे लाइ कोई मुल्क ॿियो साम्हूं आयो कान्हे। जेसिताईं फ्रांस जी ॻाल्हि आहे त ॾिसो, फ्रांस पिणु हिकु एटमी ताक़त आहे ऐं फ्रांस जी बि जंगियुनि जी हिकिड़ी तारीख़ रही आहे ऐं डोनाल्ड ट्रंप जो फ्रांस जे हवाले सां इन क़िस्म जो बयानु, पर तव्हांखे यादि हूंदो त फ्रांस जो जेको सदर आहे मैक्रोन, उहो काफ़ी वक़्त खां ट्रंप जी तमामु पॉलिसियुनि खे तनक़ीद जी नज़र सां ॾिसी रहियो आहे ऐं उन ते खुले आम पंहिंजे ख़्यालनि जी ॾे वेठ करे रहियो आहे। चाहे कहिड़ो बि फोरम हुजे, तव्हां जेकॾहिं फ्रांसीसी सदर जी ॻाल्हियूं ॾिसो त हू मुस्तक़िल बुनियादुनि ते ट्रंप जी पॉलिसियुनि खे तनक़ीद बणाईंदो रहियो आहे। ख़ासि तौर ते जेकॾहिं असां ॾिसूं त गज़ा में जॾहिं बेपनाह हिमायत करे रहियो हो इसराइल जी डोनाल्ड ट्रंप, त उन वक़्तु बि तव्हां ॾिसो त फ्रांस जे सदर जो हिकिड़ो वाज़े मौक़िफ़ हो त फ़लस्तीन जी हद जेकी 1974 जे मुताबिक़ आहे, दुनिया रुॻो उन खे ई तस्लीम कंदी। हाणे इन क़िस्म जा उनजा काफ़ी ॿिया बि बयान आहिनि। नेटो जे हवाले सां बि जेकॾहिं तव्हां ॾिसो त फ्रांस जे सदर वाज़े कयो त अमेरिका जेकॾहिं पंहिंजो हिन में शेयर नथो ॾिए जेको एज़ पर शेड्यूल हुनजो आहे काफ़ी अरसे खां, त पोइ इहो नेटो जी बि ज़रूरत त न रहंदी। अहिड़े तरीक़े सां फ्रांस जे सदर ग्रास रूट लेवल ते जेके अमेरिका जे अंदरि फ़ैसिला डोनाल्ड ट्रंप जा हुआ, चाहे उहे इमिग्रेंट्स जे हवाले सां हुआ, ॿियनि माण्हुनि जी नेशनलिटीज़ जे हवाले सां हुआ, ॿियनि मुल्कनि जी ॻाल्हि करे रहियो आहियां, उन ते बि फ्रांस जे सदर पंहिंजो हिकिड़ो भरपूर मौक़िफ़ ॾिनो। हाणे ज़ाहिर आहे काफ़ी अरसे खां इहो मैटर इन्हनि जे दरमियान हली रहियो ऐं डोनाल्ड ट्रंप जी ख़्वाहिश इहा रही त फ्रांस पिणु उन मुल्कनि में शामिलु आहे जेको रशिया खां गैस वठंदो आहे।
डोनाल्ड ट्रंप काफ़ी दफ़ा इन हवाले सां तवजह कराई त रूस सां जेके बि मुल्क ट्रेड कंदा उन्हनि ते असां पाबंदियूं लॻाईंदासीं। हाणे छो जो ग्रीनलैंड जे मामले ते फ्रांस तमामु घणो स्टैंड वरितो, उन ते ट्रंप सरकार जेको आहे तमामु घणो नाराज़ नज़र अची रही आहे ऐं अॼु जेकी उन ॻाल्हि कई आहे उहो त वाज़िह हिकिड़े क़िस्म जो जेके थ्रेट चइजे, धमकी चइजे, उन धमकी ॾिनी आहे त फ्रांस जो सदर कुझु ॾींहंनि जो महिमान आहे ऐं को के उन्हनि जी इलेक्शनूं बि हाणे ख़ैर पंहिंजो अचण वारियूं आहिनि, थी सघे थो उनजो इशारो उन तरफ़ हुजे, ऐं नथो चई सघां त उनजे दिमाग़ में छा थो हले, छो जो दुनिया में ट्रंप जेको आहे उहो वाहिद लीडर आहे जंहिंजे बारे में जीअं असां कल्ह पंहिंजे प्रोग्राम में चयोसीं कथीकरण जेको आहे ॾाढो ॾुखियो कमु आहे। ऐं हाणे त उन धमकी ॾिनी आहे त 200% खां बि वधीक जेको आहे मां फ्रांस ते टैरिफ आयद कंदुसि। हाणे इहा जेकी यूरोपी मुल्कनि सां हिन जी जंग शुरू थी आहे अमेरिका जी, ऐं हर यूरोपी मुल्क सां उनजो को न को मामिलो हले थो। जर्मनी जी तव्हां जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त जर्मनी पिणु ट्रंप जी इहो ॿुधायो त कहिड़ो अहिड़ो मुल्क आहे जंहिंसां जी नरमी आहे हिन वक़्तु? मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे टाइम लॻंदो सोचण में। पाकिस्तान हिन वक़्तु दुनिया में उहो वाहिद मुल्क आहे जंहिंसां जेको आहे उनजो सॉफ्ट कार्नर बज़ाहिर नज़र अची रहियो आहे। पाकिस्तान जी हुकूमत जी ऐं फील्ड मार्शल जी उहो मुस्तक़िल जेको आहे हर फोरम ते तारीफ़ ज़रूरु करे रहियो आहे। त तव्हांजे सुवाल जो जवाबु फ़िलहालु त जेको आहे इन ई जुमिले में ॾेई सघिजे थो त फ़िलहालु पाकिस्तान ते जेको आहे हुनजो मिज़ाज जेको आहे उहो नरम आहे, उन में फ़िलहालु सख़्ती नज़र न अची रही आहे। पावर स्पीक्स टू पावर। पाकिस्तान प्रूव कयो पंहिंजी हुन वजूद खे ताक़तवर तौरु तस्लीम करायो दुनिया में। हा, पर जेसिताईं फ्रांस या जर्मनी जी ॻाल्हि आहे त पाकिस्तान अञा हिन पोज़ीशन ते नाहे जो असां हुनजो मुक़ाबिलो फ्रांस या जर्मनी सां करे सघूं। पर इहा ट्रंप जी महिरबानी आहे त उहो पाकिस्तान लाइ फ़िलहालु नरम गोशो रखे थो ऐं हुन जा जेके बि रिसेंटली 2-3 महीननि जा बयान आहिनि, ख़ासि तौर ते 10 मई जी जंग खां पोइ, उहे समूरा जो समूरा पाकिस्तानी फ़ौज ऐं पाकिस्तानी फील्ड मार्शल ऐं पाकिस्तान जी हुकूमत जे हक़ में आहिनि। एतिरो असांजा व्यूअर्स सम्झणु चाहिनि था त अमेरिकी सदर जेके बि रहिया आहिनि हिकिड़ी ज़बरदस्त पॉलिसी रही आहे। थिंक टैंक हूंदी आहे, वाइट हाउस जो पंहिंजो प्रोटोकॉल डेकोरम हूंदो आहे, उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी वॾी गवर्निंग बोर्ड हूंदी आहे जेका हलाईंदी आहे सदर खे, मुशावरत थींदी आहे। हीअ सभिनी खे बिल्डोज़ थो करे, वायलेट थो करे, इनक्रोच थो करे। ऐं अॼु त इहो बि बयानु साम्हूं आयो त मूंखे नोबेल प्राइज़ न ॾिनो वियो त हाणे मुंहिंजो अमन सां को वास्तो ई न आहे। त इहा बि हिकिड़ी वॾी धमकी आहे। ॾिसो, मां उहो ई इन ई करे मूं जर्मनी जी बि ॻाल्हि इन ई करे मूं कई त इन जो जेको प्रेशर आहे दुनिया जे हर मुल्क ते आहे। हींअर फ़िलहालु अॼु जी तारीख़ में पाकिस्तान ख़ुशकिस्मत आहे जो जंहिं तरफ़ इन जी एतिरी नज़र न आहे। बेसिकली तव्हां इहो सम्झी सघो था त UAE एतिरो कीअं एक्टिव थियो आहे अचानक। मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ त UAE जे पुठियां अमेरिका ई आहे ऐं उन ई उनखे इहो एक्टिव थियण लाइ चयो आहे। ऐं अॼु त हुन ऐलान बि करे छॾियो त इंट्रस्ट ज़ाहिर करे छॾियो जेको ट्रंप बोर्ड आहे उन में शामिलु थियण जो गज़ा जे हवाले सां। पर गॾोगॾु जेको आहे UAE जो सदर जेको आहे उहो भारत बि त वियो आहे न। ऐं कल्ह तव्हां ॾिठो हूंदो त नरेंद्र मोदी सां हुन मुलाक़ात करे ऐं ॿिन्ही रहनुमाउनि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त ट्रेड जेको आहे उहो $200 अरब खां वधाई वेंदी। त इहो हिन दुनिया में इहो को मामूली ॻाल्हि न हुई। UAE जे सदर जो हिन मौक़े ते भारत वञणु, जॾहिं त अरब कंट्रियुनि जो लाड़ो पाकिस्तान ॾे आहे ऐं इहो ई UAE जो सदर हींअर पाकिस्तान मां थी वियो आहे, पाकिस्तान जी अथॉरिटी सां मिली वियो आहे। उनजे फ़ौरन पोइ उनजो उते वञणु हिन मौजूदा सूरत हाल में, हूअं त बहरहाल हर मुल्क खे हक़ हासिलु आहे त उहो ॿिए कंहिं बि मुल्क में अचे ऐं पंहिंजा जेके बि ट्रेड मुआदा कराइण करे। पर असां वक़्त जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त अहिड़े वक़्त में जॾहिं दुनिया में ऑलरेडी ॾफेड़ फैलियल आहे, दुनिया में ऑलरेडी मुख़्तलिफ़ मामला तेज़ी सां हली रहिया आहिनि, उन दौरान उते वञी करे एतिरी वॾी इन्वेस्टमेंट जो ऐलान करणु, इहे तव्हांखे कड़ियूं जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त हिकु तरफ़ पाकिस्तान जा 55 जहाज़ जेके आहिनि उहे सऊदी अरब जी फ़िज़ाउनि में मश्क करणु विया ऐं उनखां जे ॿिए ॾींहुं जेको आहे तव्हांखे इहा शइ नज़र आई त इन जो मतिलबु जो उनजे पुठियां जेको आहे तमामु घणियूं बैकडोर ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि जेके दुनिया जी सियासत में तब्दीली पैदा कंदियूं। ऐं अचण वारा जेके
कुझु ॾींहं या कुझु महीना जेके आहिनि हिन सॼी दुनिया जे लाइ मां सम्झां थो त इंतिहाई ख़तरनाक थियण वारा आहिनि। हाणे ख़तरो जेको आहे टीं आलमी जंग जो पैदा थी रहियो आहे ऐं जेकॾहिं फ्रांस जर्मनी सां बि अहिड़े तरीक़े सां डोनाल्ड ट्रंप जी पॉलिसी बरक़रार रही त पोइ इहो हिकिड़ो ख़ौफ़नाक मोड़ साबित थींदो। उनजी वजह आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां त ऑलरेडी यूरोप यूक्रेन वारी जंग में काफ़ी माली तौर ते ऐं दिफ़ाई तौर ते पंहिंजो नुक़सानु कराए चुको आहे। हिन वक़्तु अमेरिका ई उहो वाहिद मुल्क आहे जेको यूक्रेन जे मामले ते रशिया सां जंहिंखे चइबो आहे दू बदू ॻाल्हाइणु उहो करे सघे थो। हिन वक़्तु ॿियो कोई कान्हे ऐं इन में यूरोप जो इंट्रस्ट इन ई करे आहे जो जेकॾहिं यूक्रेन ते रूस जो पूरो कब्ज़ो थी वियो त पोइ यूरोप हुनजो ॿियो टारगेट सॉफ्ट टारगेट जेको आहे यूरोप जा मुल्क ई हूंदा जंहिंजो हू बरमला इज़हार कंदा रहिया आहिनि। पर रूस उन खां जेको आहे इनकारी आहे त मुंहिंजो को इरादो न आहे। पर हाणे जेकी सूरत हाल क्रिएट थी आहे छो जो हुन वक़्त में नेटो जे करे इहे सभु मुल्क गॾु हुआ। पर जेकॾहिं ग्रीनलैंड ते हमिलो थी थो वञे जीअं अॼु हुन वॾो जेको आहे AI जनरेटेड तस्वीर इशू करे छॾी आहे, अमेरिकन झंडो जेको आहे ग्रीनलैंड जी सरहद ते लॻाए ऐं हिकिड़ो बेसिकली इहो पैगाम हूंदो आहे हिकु तरह जो त असां इहो कब्ज़ो करे छॾियो आहे। अहिड़े तरीक़े सां हुन पंहिंजा जहाज़ जेके फाइटर जहाज़ आहिनि उन्हनि जी मूवमेंट करे छॾी आहे ऐं इहे उहे मुल्क आहिनि जिते ऑलरेडी अमरीकई वॾा अॾा मौजूदु आहिनि। हाणे उन ते कब्ज़ो करणु त मां सम्झां थो हिकिड़े ॾींहं जो कमु आहे। पर इन जा जेके रिपकशन्स आहिनि उहे इहे आहिनि त पोइ नेटो ख़तमु थियण जो उन्हनि ऐलान कयो आहे त जेकॾहिं ग्रीनलैंड ते अमेरिकन कब्ज़ो कयो त पोइ नेटो उन ई ॾींहुं ख़तमु सम्झो वञे। जॾहिं नेटो ख़तमु थी थिए त पोइ हर मुल्क आज़ादु थी वियो ऐं जेको हिननि जो पैक्ट आहे नेटो में जेके मुल्क आहिनि उन्हनि जे दरमियान हिकिड़ो मुआदो थियलु आहे। उहो मुआदो इहो आहे त कंहिं हिकिड़े मुल्क ते हमिलो जीअं असां रिसेंटली सऊदी अरब सां मुआदो कयो आहे त सऊदी अरब ते हमिलो पाकिस्तान ते हमिलो ऐं पाकिस्तान ते हमिलो सऊदी अरब ते हमिलो तसवुरु कयो वेंदो। अहिड़े तरीक़े सां नेटो जो बि हिकिड़ो मुआदो आहे ऐं उन में शामिल जेके रुकन ममालिक आहिनि उन्हनि मां कंहिं हिकिड़े ते हमिलो सॼे नेटो ते हमिलो तसवुरु कयो वेंदो। इहो उन्हनि जो मुआदो आहे। पाण में ॿी आलमी जंग खां पोइ जी सूरत हाल खां पोइ इहे मुआदा थिया। हाणे अमरीका जेको आहे उहो ज़ाहिर आहे जेके ॻाल्हियूं करे रहियो आहे ऐं ग्राउंड ते साबित बि करे रहियो आहे जॾहिं खां हुन वेनेज़ुएला जे सदर खे अगवा कयो आहे। हाणे ग्रीनलैंड ते हू त बज़िद आहे न त असांजी प्रोग्राम में वॾियूं ॿ ॻाल्हियूं कयूं ज़बरदस्त ब्रेकिंग न्यूज़ तौर कयूं त हिकु त हे पंहिंजे वालिद सां बि जेलिस हूंदो हुयो यानी सोलो फ्लाई जो माहिर रहियो आहे बिज़नेस जेके हिन जा एम्पायर्स आहिनि उन्हनि में बि हे ट्रम्प फोबिया में रहियो आहे। ॿियो त तव्हां चओ त अमरीकी ख़ुदि जेका थिंक टैंक आहे या जेके सीनियर्स आहिनि या जेके पार्लियामेंटेरियंस आहिनि कांग्रेसमैन सेनेटर्स आहिनि उन्हनि जा जेके सीनियर माण्हू आहिनि सीनियर कोर जेका आहे एलीट उन्हनि जे बकौल त 200 साल पोइ हिते धिकिजियो आहे हिन वक़्तु ताईं अमेरिका छो जो आइसोलेटेड आहे अकेलो आहे त नथा सम्झो त अमरीकी सदर जी पॉलिसी सां ख़ुदि उतां जे कैपिटल हिल जेका पार्लियामेंट आहे या उन जेको थिंक टैंक आहे या वाइट हाउस इटसेल्फ आहे डिसएग्री कंदा हूंदा इंटरनली या आर्म फोर्सिस आहिनि जीअं तव्हां ॿुधायो त ईरान ते हिन त बयानु ॾेई छॾियो हमले जो पर लेटर ऑन के जेको उतां जी फोर्सिस आहिनि उन्हनि ॿुधायो त असां अटैक त विदिन मूवमेंट्स करे सघूं था पर सर्वाइवल ऐं काउंटर जेको आहे फेस सेविंग जे लाइ असांखे टाइम घुरिजे जंहिंजे लाइ असां तयारु आहियूं। त सम्झो था त ट्रंप जो इनफरादी पॉलिसीज़ इहे स्टेटमेंट्स ऐं नोबेल प्राइज़ खे वठी बदमनी जी ॻाल्हि करणु दहशतगर्दी खे फ़रोग़ ॾियणु या अहिड़ी नियत करणु त हाणे मुंहिंजो अमन सां को तालुक न आहे फ्रांसीसी सदर खे सिधी धमकी ॾियणु वेनेज़ुएला वारी वारदात फबणु ग्रीनलैंड ते इम्कानी अप्रोच ऐं ग़ैर क़ानूनी मीन सां हमले जी या कब्ज़े जी कोशिशि त अमरीका आख़िर किथे दंग कंदो वञे। ॾिसो सरके साहब बज़ाहिर जेको नज़र अची रहियो आहे त डोनाल्ड ट्रंप जी जेकी पॉलिसी आहे उहा वन मैन शो पॉलिसी आहे ऐं डोनाल्ड ट्रंप जंहिं ॾींहुं ॿियो भेरो सदर मुंतख़िब थियो उन जे कुझु ॾींहंनि खां पोइ तव्हां ॾिसो त CIA समेत फ़ौज में अंदरि ऐं प्लस जेके उनजा कुझु अहम शोबा हुआ उन में बेपनाह तब्दीली कई। CIA जा कई डायरेक्टर्स जेके आहिनि उन रिमूव करे छॾिया पेंटागन में उन वरी तब्दीलियूं करे छॾियूं। फ़िलहालु त जेको आहे उनखे रोकण वारो न अमेरिका में को नज़र अची रहियो आहे ऐं न ई ज़मीन ते को ॿियो मुल्क नज़र अची रहियो आहे। टिल त मूं जीअं चयो न त जेको रस्तो हमवार थी रहियो आहे उहो यकीनन टीं आलमी जंग जो थी रहियो आहे
ऐं इहा जेकी जंग हूंदी, छो जो पहिरें ज़माने जी जंग में उसूल ऐं ज़ाब्ता हुआ। हाणे जेके जंगूं थी रहियूं आहिनि इन्हनि में को उसूल ऐं ज़ाब्तो न आहे। पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जंहिं उन ज़ाब्ते ते अमल कयो। ऐं जॾहिं इंडिया सां असांजी जंग लॻी त पाकिस्तान हिन दुनिया में उहो वाहिद मुल्क आहे जंहिं सिर्फ़ु उन जा जेके पिन पॉइंट फ़ौजी तनसीबातूं सिर्फ़ु उन्हनि खे अटैक कयो। स्पेसिफिकली हा टारगेट। पर जेकर इंडिया जी तव्हां ॾिसो जेको 6, 7, 8 मई ते कयईं त हू असांजी सिविलियन साइड ते वियो जेको अगेन अक़वाम मुतहिदा जे चार्टर जे ख़िलाफ़ु हुयो। अहिड़े तरीक़े सां इसराइल 2 साल 2.5 साल बदस्तूर अक़वाम मुतहिदा जे चार्टर जी ख़िलाफ़वर्ज़ी कंदे सिविलियन आबादी इम्यूनिटीज़ काई उन शइ न छॾी जेकी जंहिंजे लाइ मना आहे जंग में। इन खां सबक़ु इहो थो मिले त हाणे जी जंग में जॾहिं तव्हां कंहिं हिकिड़े मुल्क जे सदर खे अॻुवाट था करे वञो त उसूल इख़लाक़ ज़ाब्तो क़ानून आइन इंसानी हुकूकनि जी त का हैसियत ई न रही न। तव्हां हिकिड़े मुल्क जो सदर खणी हलिया विया त हाणे जेकी जंग थींदी मां सम्झां थो उन में बि उसूल इंसाफ़ आइन क़ानून अक़वाम मुतहिदा जो चार्टर मदे नज़र न हूंदो। ऐं जॾहिं उहो चार्टर मदे नज़र न हूंदो त इहा वार आम माण्हू जे लाइ इंतिहाई ख़ौफ़नाक साबित थींदी। ॾिसो ॿी आलमी जंग में बि करोड़े माण्हू इन जा क़तल थिया हुआ ऐं उन वक़्त में इन क़िस्म जा हथियार अवेलेबल न हुआ दुनिया में, सवाइ अमेरिका ऐं कुझु मुल्कनि वटि इहे ज़रूरु हुआ, पर इहे यूज़ कान थिया हुआ। पर हाणे जी जेकी असांखे सूरत हाल नज़र अची रही आहे त हर मुल्क पंहिंजी कामयाबी जे लाइ इहे ख़ौफ़नाक ऐं वॾा हथियार इस्तेमालु कंदो। ऐं जेकॾहिं अलाह न करे इहे वॾा हथियार इस्तेमालु थियनि था त शहरनि जा शहर तबाह थी वेंदा न। ॾिसो चाइना जे सफ़ीर त बबांगे दोल ऐलान करे छॾियो त जेको हाइड्रोजन बम हुननि वटि आहे उहो हिन पूरी दुनिया में कंहिं वटि न आहे। ऐं उन गॾोगॾु उन स्पीच में इहो बि चयो त दुनिया जो को अहिड़ो कॉर्नर न आहे जिते असां 20 मिंटनि जे अंदरि अंदरि तबाही नथा मचाए सघूं। रेंज में त तव्हां अंदाज़ा लॻाए सघो था त इन्हनि मुल्कनि वटि कहिड़े कहिड़े क़िस्म जा हथियार हूंदा। छो जो हीअ ऑफिशियल ऐलाननि जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं जेको करे रहिया आहिनि। इहा दुनिया में हिकिड़ी ख़ौफ़नाक ॻाल्हि हूंदी आहे। अच्छा पहिरियों अमरीका वटि इहो इम्प्रेशन शायदि हुयो त चाइना जेको आहे, छो जो असां 8-10 हज़ार किलोमीटर परे आहियूं त असां उनजी रेंज खां ॿाहिरि आहियूं। पर जॾहिं हुन इहो ऐलान कयो त ज़ाहिर आहे चाइनीज़ को मामूली को युगंडा या क्यूबा जहिड़ो मुल्क त न आहे न जो जेको आहे हवा में तीर हणंदो। ज़ाहिर आहे जेकर हुन ॻाल्हि कई आहे त उहा ऑथेंटिकेट ॻाल्हि हूंदी। हाणे जॾहिं इन क़िस्म जा हथियार ठही चुका आहिनि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि वटि मौजूदु आहिनि त तव्हां सोचे सघो था त उनजी तबाही जेको आहे हिकिड़े हाइड्रोजन बम जे बारे में आउं तव्हांखे सिर्फ़ु ॿुधाए सघां थो त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता किथे ई हणी छॾनि त एटलीस्ट हिकिड़े बम सां 2 खां 2.5 करोड़ माण्हू मरी सघनि था। यानी हिकिड़े बम जी आउं ॻाल्हि थो कयां। ऐं हुन वटि घणा आहिनि इहा ख़बर न आहे असांखे, पर हुन इहो ऐलान करे छॾियो आहे त इहो बम असां वटि आहे जेको जंहिंजा तबाही जेको आहे उहो एटम बम खां कई गुना वधीक आहे। हाणे इन क़िस्म जा हथियार मौजूदु आहिनि ऐं अमेरिकन पॉलिसी जेको आहे उहो बि हाणे हुन पहिरियों भेरो हेतिरे अरसे में उहो न पियो करे, पर कल्ह खां उहो शुरू थी वियो आहे एटमी मुल्कनि सां तकरार, यानी फ्रांस ऐं जर्मनी सां। ऐं ठीकु आहे त उन वेनेज़ुएला जे सदर खे अगवा करे छॾियो, ग्रीनलैंड ते कब्ज़े करण जी ख़्वाहिश जो इज़हार करे रहियो आहे ऐं उन ते क़दम बि वधी रहिया आहिनि। पर उहे एटमी ताक़त मुल्क त न आहिनि न उन्हनि जी फ़ौज एॾी स्ट्रॉन्ग आहे। नेटो जा रुकन ममालिक ज़रूरु आहिनि पर हुननि वटि इहा ताक़त फ़ौजी दिफ़ाई ताक़त बि न आहे ऐं उन्हनि वटि जीअं मूं चयो तौर ते अमरीका जूं जेके जॾहिं खां डोनाल्ड ट्रंप आयो आहे इन जी जेके पॉलिसियूं आहिनि दुनिया जे हवाले सां उहो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू ॾींदो रहियो आहे ऐं उनजो पॉइंट ऑफ व्यू एॾो मेरिट ते रहियो आहे। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे जो फ्रांस जेको आहे अमरीका जी हर उन पॉलिसी ते जेकी उहो सम्झे थो त दुनिया जे लाइ ग़लति आहे उन ते पंहिंजो रद्द अमल ॾिए थो। चाहे त ख़ामोश बि रही सघे थो न, तव्हां छा कंदा असां छा कंदासीं, पर उन ईअं न कयो आहे। मैक्रोन हालांकि यंग तव्हांजो सदर आहे पर उन सां जेको आहे उन जो जेको मां सम्झां थो त हिकिड़ी क्रेडिबिलिटी त हुन पंहिंजी दुनिया में साबित कई न त जेकॾहिं ताक़तवर तरीन मुल्क जेको सुपर पावर ज़मीन ते चवराए थो उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण जी ज़रूरत त उन पैदा कई न। ऐं जीअं मूं चयो त ॾिसो इहे आहिनि एटमी ताक़त मुल्क जिन वटि दिफ़ाई ताक़त, दिफ़ाई साज़ो सामान, दिफ़ाई सतह जी फ़ौज, दिफ़ाई हथियार
वॾी तइदाद में मौजूदु आहे। कंहिंखे अॼु ताईं का ख़बर न आहे त कंहिं वटि केतिरा एटम बम मौजूदु आहिनि सवाइ इंडिया पाकिस्तान जो। उहो बि न करे जो हिननि जी चेकिंगूं थींदियूं आहिनि, हिननि जूं कुझु चेकिंगूं थोरी थींदियूं आहिनि। त जेकॾहिं अहिड़ा के हथियार जीअं चाइना जे सफ़ीर ऐलान करे छॾियो त हुन वटि हाइड्रोजन बम आहे, छो जो हीअ एटम बम त उहा आहे न जेको अलॻि ऐलान आहे ऐं ख़बर आहे त इहे 7 मुल्क आहिनि ऐं 8 मुल्क हाणे पाकिस्तान आहे उन में जिन वटि आहिनि। पर कुझु अहिड़ा मुल्क आहिनि जिन जीअं इसराइल आहे उन त ऐलान न कयो आहे, पर ख़बर आहे सॼी दुनिया खे त उन वटि बि एटम बम आहे। पर जेकॾहिं इन खां ख़ौफ़नाक हथियार जीअं हाइड्रोजन बम जो ऐलान थी चुको आहे त असां वटि मौजूदु आहे, अहिड़ा असांखे त न आहे ख़बर त जर्मनी वटि बि, छो जो एटम बम बि ठाहे उन्हनि खे 50, 60, 70 साल थी विया आहिनि न। उन खां 50, 60, 70 साल में टेक्नोलॉजी जे हिसाब सां छा हुननि वधीक टेक्नोलॉजी न हासिलु कई हूंदी। कॉमन सेंस बि आहे न त हर मुल्क जेको इन क़िस्म जो ताक़तवर आहे जंहिं 60, 70 साल अॻु में इन क़िस्म जूं शयूं ठाहियल आहिनि त उन खां वधीक टेक्नोलॉजी ते बि त कमु कयो हूंदो न। ऐं तव्हां पाण सम्झी सघो था त हर क़िस्म जी टेक्नोलॉजी में फ्रांस ऐं जर्मनी त अॻु भरा रहिया आहिनि न, त हिन में का लिकल छपल ॻाल्हि त आहे कान। त यकीनन इन मुल्कनि जे बारे में जेको डोनाल्ड ट्रंप जी पॉलिसी आहे ऐं जेको ॻाल्हाए रहियो आहे इहो महसूसु थी रहियो आहे, अलाह न करे मां त चवां थो, छो जो जंग हमेशह नुक़सान ई पहुचाईंदी आहे, कॾहिं फ़ाइदो त नथी ॾेई सघे। त लखे करोड़े माण्हुनि जे ज़िंदगी ज़ाया थियण जो ख़तरो पैदा थींदो जेकॾहिं इन बयानबाज़ी में शिदत आई। छो जो डोनाल्ड ट्रंप जेको अॼु ऐं कल्ह में ॻाल्हायो आहे फ्रांस जे हवाले सां, यकीनन फ्रांस जो जेको रद्द अमल तव्हां ॾिसी रहिया आहियो उहो सख़्तु आहे, यानी उन में तव्हांखे नरमी नज़र नथी अचे। ऐं जेकॾहिं नरमी नज़र नथी अचे त अल्टीमेटली जेको आहे जेकॾहिं इहो ग्रीनलैंड वारो कमु थी थो वञे त नेटो त ख़तमु थी वेंदी, छो जो उहो ऐलान करे चुको आहे। उनखां पोइ छा थींदो? ॻाल्हाइण जी मेज़ ख़तमु थी वई आहे, यानी अक़वाम मुतहिदा हिकिड़ो वाहिद फोरम हुयो जिते दुनिया में जेके बि मसइला उते वेही करे ॻाल्हाए ऐं मसइलनि खे टेबल टॉक जे ज़रिए हल कयो वेंदो। डोनाल्ड ट्रंप जेको आहे पंहिंजी पॉलिसियुनि जे ज़रिए अक़वाम मुतहिदा जी उन वर्थ खे, अक़वाम मुतहिदा जी उन पोज़ीशन खे कमज़ोर करे छॾियो आहे। अच्छा, यूटर्न जो माहिर आहे, जीअं ईरान ते ॾिठोसीं जॾहिं हिन हमले जी तयारी पे कई या इरादो पुख़्तो हुयसि ऐं अबाउट टू अटैक हुयो, त असां हिकिड़ियूं ख़बरूं ॾिठियूं आलमी स्क्रीन ते त रशिया जा वॾा बहरी जहाज़ ईरान पहुता आहिनि जेके इहे ट्रांसपोर्ट कनि था वॾे वॾे हेवी वेपन्स जी। त इहे शयूं बि नोटिस में वरितियूं ऐं रशिया बिहाइंड द वाल ई सही पर हिकिड़ी मूवमेंट कई हुते। ऐं सम्झो था त नेटो जी धमकी या फ्रांसीसी सदर जी धमकी ऐं ॿिया जेके मुल्क आहिनि, इवन कैनेडा ऐं बर्तानिया बि हिन वक़्तु अमेरिकी सदर जे हक़ में न आहिनि बीठल, त अॻिते हली ग्रीनलैंड ते बि यू टर्न वठी सघे थो? ॾिसो, यू टर्न वठणु जेको आहे त अमेरिका जे हक़ में आहे। पोइ जस्टिफाई कंदो न, मूंखे पंहिंजी इख़्लाक़ियत रोके थी, ॿियो कोई अमेरिका जे हक़ में आहे। वजह इहो ॿुधायां त हिन वक़्तु दुनिया में कुझु मुल्क डप में ज़ाहिर अमेरिका जे साम्हूं ॻाल्हाए नथा सघनि न, उहा उन्हनि जी अक्सरियत आहे, बल्कि ॻाल्हाइण वारा त 5, 4, 6 मुल्क आहिनि न। हाणे जेकॾहिं ट्रंप पंहिंजी इख़्लाक़ियत जे चलो मुताबिक़ ई ग्रीनलैंड वारो फ़ैसिलो मुखर करे थो त उन में ज़ाहिर अमेरिका जी इज़त वधंदी न। हे जेके इख़्तिलाफ़ हुन जा बर्तानिया, कैनेडा ऐं यूरोपी कंट्रीज़ सां थी रहिया आहिनि, उनखां पोइ त अमेरिका हिन दुनिया में अकेलो ई रहिजी वेंदो न। ॾिसो, हर कॉन्टेंट जा पंहिंजा हिकिड़ा रिप्रिकशन हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां कॉन्टेंट सही जनरेट कंदा त उनजो तव्हांखे रिस्पॉन्स सही मिलंदो, पर जेकॾहिं तव्हां कॉन्टेंट ई ग़लति जनरेट कंदा त उनजो तव्हांखे रिज़ल्ट जेको आहे उहो ज़ाहिर मनफ़ी में मिलंदो न। जेतिरा बि एटलांटिक आहिनि उन रीजन जे हवाले सां पॉलिसियूं हमेशह डिफरेंट रहियूं आहिनि। जीअं हाणे असां जंहिं रीजन एशिया में वेठा आहियूं, हितां जूं पॉलिसियूं डिफरेंट आहिनि, छो जो असां जा जेके नेबर्स आहिनि, जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि, उहे डिफरेंट आहिनि। कुझु सां असांजा इख़्तिलाफ़ ज़रूरु आहिनि, पर एशिया जे अक्सर मुल्कनि सां असांजा जेके रिलेशन्स आहिनि उहे तमामु मज़बूत आहिनि। अॼु खां जेकॾहिं असां कुझु अर्सो अॻु में ॾिसूं त सवाइ इंडिया जे एज़ सच कंहिं बि पाड़ेसरी सां असांजा के वॾा इख़्तिलाफ़ न रहिया आहिनि। इंडिया सां ज़ाहिर 1947 खां पोइ इख़्तिलाफ़नि जो सिलसिलो जारी शुरू थियो हुयो ऐं जेको अॼु ताईं जारी आहे। पर अमेरिका जा त जेके मग़रिब जा मुल्क हुया उन्हनि सभिनी सां तमामु वेझा रिलेशन्स हुआ ऐं अमेरिका जी जेकी पॉलिसी उन ते इहे सभु मग़रिबी मुल्क लबैक चवंदा हुआ। हिन एशिया कंट्री में को अहिड़ो मुल्क न आहे जंहिंजी वन मैन का पॉलिसी हुजे ऐं उन ते वरी सभु मुल्क जेके आहिनि लबैक चवनि, छो जो ब्लॉक वरी अलॻि अलॻि आहिनि। कुझु ब्लॉक अहिड़ा आहिनि जिन सां पाकिस्तान गॾिजी वेंदो आहे, कुझु ब्लॉक अहिड़ा आहिनि जंहिंसां इंडिया गॾिजी वेंदो आहे। त हिते इहे मसइला आहिनि। पर हुन तरफ़ जॾहिं असां ॾिसूं था मग़रिब वारी साइड ते,
तो हुते कॾहिं बि इहो मसइलो रहियो न आहे माज़ी में, सवाइ यानी कि दुनिया जी ॿी आलमी जंग खां खां पोइ सॉरी, अॻु में त ज़ाहिर इहे मसइला हुया, तॾहिं जंगूं लॻियूं। हाणे जेको उते मसइलो पैदा थींदो, हर मुल्क जेको आहे उहो अमरीकी, यानी कि अमरीकी त न मां चवां थो, डोनाल्ड ट्रंप जी पॉलिसियुनि ते छिती तनक़ीद करे रहियो आहे। हाणे हिन में बर्तानिया पिणु शामिल आहे, जेको सभ खां वॾो अलाई रहियो आहे हुनजो। ऐं बर्तानिया खे त ज़ाहिर आहे पंहिंजो बि हिकिड़ो ॾुख हूंदो त कंहिं वक़्त में त बर्तानिया हिन दुनिया ते अधु दुनिया ते राज करे चुको आहे, त हाणे जेको आहे उहो बर्तानिया रुॻो बर्तानिया ताईं महदूद आहे न, बाक़ी त दुनिया में हुनजो को रोल ई कान्हे। पर अमेरिका जो दुनिया जे 70 to 80% मुल्कनि में रोल आहे। दुनिया जे कई मुल्कनि में उनजा वॾा वॾा फ़ौजी अॾा आहिनि, दुनिया जे कई मुल्कनि जी इकोनॉमी उन जे इशारे ते हलंदी आहे, दुनिया जे कई मुल्कनि जी सरमायाकारी उन जे इशारे ते हलंदी आहे। हाणे तव्हां हुन में ॾिसो त तव्हांखे ॾार पवंदे नज़र अची रहियो आहे, ऐं उहो ॾार जेकॾहिं ख़तरनाक हद ताईं वियो त यकीन कयो 3 आलमी जंग, जीअं मूं बार बार उन ते चई रहियो आहियां त अलाह न करे जेको आहे जंग लॻे 3 आलमी जंग, अधु दुनिया तबाह बर्बाद थी वेंदी। छो जो हाणे जंहिं लेवल जा हथियार आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि वटि, ऐं जेकॾहिं अलाह न करे उन्हनि जो इस्तेमालु थियो त मूं जीअं चयो न त हिकिड़ो ॿी आलमी जंग खां पोइ हिकिड़ो चार्टर ठहियो हुयो ऐं अक़वाम मुतहिदा जो हिकिड़ो वॾो किरदारु हूंदो हुयो। हाणे उहो किरदारु ख़तमु थींदे नज़र पियो अचे न, छो जो अक़वाम मुतहिदा रड़ियूं करे करे थकिजी पियो आहे, अॼु ताईं कश्मीर जो मसइलो हल न थियो आहे। अक़वाम मुतहिदा रड़ियूं करे करे थकिजी पियो आहे, अॼु ताईं फ़लस्तीन जो मसइलो हल न थियो आहे। अहिड़े तरीक़े सां सीरिया, शाम, लबनान, इराक, हर हवाले सां जेको आहे अक़वाम मुतहिदा वक़्तनि फ़वक़्तनि पंहिंजा हिकमत अमली जोड़ींदो रहियो आहे। सिर्फ़ु इराक वारो इन करे जो हुन कीमियाई हथियारनि जो जवाज़ बणायो, ऐं अफ़गानिस्तान इन करे जो हुन टेररिज़म लाइ हिकिड़ो जवाज़ बणायो त दुनिया में अमन जे क़ाइमु करण लाइ जेको आहे असांखे हिन दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु जंग करणी आहे। त इन ते जेको आहे उन्हनि जूं करारदादूं, पर अमेरिका इंडिपेंडेंटली उन वक़्तु बि न पियो करे, उहो दुनिया खे पाण सां गॾु मिलाए पियो। इहो नेटो हुन सां गॾु हुयो, सभु मुल्क हुन सां गॾु हुआ। मक़सदु पॉलिसी सही या ग़लति उन ते वरी तनक़ीद बि थी सघे थी, उनजी फेवर में बि ॻाल्हाए सघिजे थो, पर जेको तेको हुयो उहो अक़वाम मुतहिदा जे प्लेटफॉर्म तां सलामती कौंसिल जी करारदादनि जे मुताबिक़ इहे जेको आहे जंगूं थियूं हुयूं। पोइ उनजी इंफॉर्मेशन सही या ग़लति उहो हिकिड़ो अलॻि डिबेट आहे, पर हाणे जेको आहे उहो सिलसिलो ख़तमु थी वियो। हाणे हो चए थो न मूंखे अक़वाम मुतहिदा जी ज़रूरत आहे, न मूंखे पंहिंजे कंहिं CIA पेंटागोन जी ज़रूरत आहे, न मूंखे पंहिंजे हुक्मराननि खां पार्लियामेंट खां पुछण जी ज़रूरत आहे, न मूंखे कांग्रेस खां पुछण जी ज़रूरत आहे। मगर यानी तव्हां सोचे सघो था त हीअ जेको आहे इन ते माण्हू तबसरो करे करे बि आख़िर छा करे, कहिड़े कहिड़े पहलू ते ॻाल्हाए, छो जो हू त चए थो बसि हिकिड़ो मूं चई छॾियो, ॻाल्हि ख़तमु। चलो हिते ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, हिते वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ GM जॉन सां वधीक सिलसिलो ॻाल्हियुनि जो जारी था कयूं। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर शुरू पिया कयूं। जमाई साहब, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु ॿीहर हिकिड़ो पैगाम ॾिनो अफ़गानिस्तान खे त अफ़गानिस्तान पुरअमन चाहे थो त फ़ैसिलो हाणे ई करे, ऐं छाकाणि त मुसलसल ॾिसूं पिया त अफ़गानिस्तान जी सरज़मीन जेका आहे पाकिस्तान में दहशतगर्दी बाबति इस्तेमालु थींदी रही आहे। ऐं इन हवाले सां जॾहिं KPK जी ॻाल्हि कंदासीं त उते टाइम टू टाइम आर्म फोर्सिस तमामु ज़बरदस्त एक्शन्स ऐं कार्रवायूं जारी रखियूं आहिनि। पर जॾहिं बि वॾी मच्छियुनि में हथ थो विझणु चाहे सरकार या आर्म फोर्सिस, त वॾियूं रुकावटूं अचनि थियूं, जिरगा था थियनि, ॻाल्हियूं थियूं थियनि, सरेंडर थो थिए सरकारी सतह ते सूबाई हुकूमत जो जेको आहे स्टांस। किथे रुकावट आहे? अफ़गानिस्तान खे ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे? सर्किट साहिबु ॾिसो, अफ़गानिस्तान जी जेकी सूरत-हाल आहे न, उहो हूअं त मुख़्तलिफ़ धड़नि में विरायल आहे, पर ॿ उते ताक़त जा खंबा आहिनि, हिकिड़ो कंधारी ग्रुप आहे, हिकिड़ो काबुल ग्रुप आहे। हाणे इहे इख़्तिलाफ़ हली रहिया आहिनि उन में, छो जो जेको कंधारी ग्रुप आहे उनजी इहा कोशिशि आहे त उहो सॼे अफ़गानिस्तान ते क़ाबिज़ थिए, पर उनजी ख़्वाहिश इन अंदाज़ सां पूरी न थी रही आहे। अहिड़ी तरीक़े सां काबुल वारो जेको ग्रुप आहे उहो थोरो लिबरल आहे, पर कंधारी ग्रुप खे काबुल ग्रुप जे इहा लिबरल पॉलिसी नथी वणे। हालांकि फ़िलहाल ही पाण में मिलियल आहिनि, इहो न आहे त को उहो आहे, पर हू डोमिनेट करणु चाहिनि था कंधारी ग्रुप। ऐं हुननि जो ज़ाहिर आहे उन जा इंडिया सां जेकी इतलात आहिनि उहे इहे ई आहिनि त राह खां को उन्हनि जजा पैसा खयां त पाकिस्तान में जेको आहे, छो जो तव्हां त जंग विड़ी कान सघिया, ऐं भारत खे बि अंदाज़ो थियो त उस सां जंग विड़ी कान थो सघे, त हुननि बैकडोर खां कोशिशि कई त अफ़गानियुनि खे पैसा ॾेई करे पाकिस्तान में टेररिज़म खे फ़रोग़ ॾियारिजे। ऐं जेको कंधारी ग्रुप आहे उहो हमेशह खां फॉर सेल रहियो आहे, का नई ॻाल्हि कान्हे। उहो मुख़्तलिफ़ मामलनि में तव्हां ट्रैक रिकॉर्ड ॾिसो त सीरिया, शाम खां वठी हर जॻह ते जेकॾहिं टेररिज़म थियो आहे त उनजा ताना बाना तव्हांखे हिते ई मिलंदा, प्लस मंशात जी सप्लाई, हथियारनि जी सप्लाई तव्हांखे इन ग्रुप खां जे ज़रिए मिलंदी। पाकिस्तान हिन दफ़े जॾहिं थोरी सख़्ती कई
त उन ग्रुप खे काफ़ी तकलीफ़ पहुती, छो जो उनजी स्मगलिंग जा रस्ता बंदि थी विया, उनजी मंशोत हथियारनि जा रस्ता बंदि थी विया, उनजी जेकी आमदनी जा काफ़ी रस्ता हुआ उहे बंदि थी विया। त हुन पाकिस्तान में टेररिज़म करण जी ॾाढी कोशिशि कई ऐं ख़ासि तौर ते उन निशानो बणायो KP खे। कई लॉ इन्फोर्समेंट एजेंसियुनि जी गाॾियुनि ते हमला थिया, हेडक्वार्टरनि ते हमला थिया, सभु कुझु थियो, पर पाकिस्तानी फोर्सिस जेको आहे, चाहे उहो फ़ौज हुजे या पुलिस हुजे, हर कंहिं पंहिंजी क़ुर्बानी ॾेई करे इन दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन्स कया। 70,000 खां वधीक ऑपरेशन्स थी चुका आहिनि उते, जेके टारगेटेड ऑपरेशन जेके असां चऊं। KP हुकूमत जो ॾाढो सिंपल मसइलो आहे। जीअं तव्हां पार्लियामेंट में तलाल चौधरी जी तकरीर ॿुधी हूंदी, त हुन ॾाढो वाज़ह चयो आहे त मां हुन CM जो नालो ऐं मां CM जो नालो भले तलाल चौधरी न खणे, मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त अली अमीन गंडापुर इहा ॻाल्हि कई हुई त जेकॾहिं असां इन TTP खे रुकण जी कोशिशि कईसीं त पोइ हिन सूबे में असांजो अंजाम बि ANP ऐं जमियत उलमा इस्लाम यानी मौलाना फज़ल रहमान वांगुरु थी वेंदो। छो जो TTP इन ॿिन्ही जमातुनि खे ऐं पीपल्स पार्टी खे बि, उन्हनि टिनी इन्हनि जमातुनि खे KP में काफ़ी टारगेट कयो हुयो। काफ़ी लीडर ख़ासि तौर ते ANP जा ऐं जमियत जा जेके आहिनि, काफ़ी वॾा वॾा लीडर बि जेको आहे हिन पूरे मामले में शहीद थी विया। त हू पंहिंजी इंटरनल मीटिंगुनि में ऐं प्लस जेके लॉ इन्फोर्समेंट जूं जेके इंपॉर्टेंट मीटिंगूं जंहिंमें सिर्फ़ु CM हूंदो आहे, उते हुन इहो ज़ाहिर कयो त असां बेबस आहियूं ऐं असां नथा करे सघूं। हींअर कुझु ॾींहं अॻु में तव्हां जेकॾहिं अली अमीन गंडापुर जो इंटरव्यू ॿुधो हुजे, हाणे जॾहिं की उहो CM न रहियो आहे, हिन उन वक़्तु पंहिंजी उन ॻाल्हि खे टेक्निकल तरीक़े सां दोहरायो त जॾहिं हिननि खे रीसेटल पियो कयो वञे त असां हिननि जे ख़िलाफ़ु हुआसीं, पर बहरहाल पॉलिसी ठही ऐं हिननि खे रीसेटल कयो। त नालो न खणण ऐं लिकाइण में को हू न आहे। हिन वक़्तु PTI खे रुॻो एतिरी ख़बर आहे त जेकॾहिं हुननि हुकूमत जो दिलि सां सभु चाहिनि था त हिन दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु एक्शन थिए, इहो नथा चाहिनि त नथा चाहिनि, छो जो इहे अल्टीमेटली हिन जा सभु लीडर भता ॾींदा आहिनि TTP रहमान खे। दिलि सां इहे सभु चाहिनि था, पर मजबूरी इहो आहिनि जो हुनखे ख़बर आहे त जेकॾहिं असां TV ते ऐं ओपन मीडिया में इन क़िस्म जी का ॻाल्हि कईसीं त पोइ असांजो बि हाल ANP ऐं जमियत उलमा इस्लाम वांगुरु थी वेंदो। तलाल चौधरी इहो बि चयो आहे त KP में जेका बि दहशतगर्दी थिए थी, जी बराए रास्त ज़िम्मेवार PTI क़यादत आहे। उहो इन ई करे चयो आहे जो हीअ खुली करे जेको आहे मुखालफ़त नथा कनि ऐं जंहिं अंदाज़ में पुलिस खे फ्री हैंड ॾेई, छो जो पुलिस त बहरहाल सूबाई हुकूमत जे अंडर में आहे न, त जंहिं अंदाज़ में फ्री हैंड ॾेई हिननि खे कार्रवाई कराइणु घुरिजे, उहा कार्रवाई थी न रही आहे। उहा कार्रवाई पुलिस एतिरी कैपेबल आहे जेको सरकार पाण रजे थी सरेंडर कयूं वेठी आहे। ॾिसो सरकी साहब, जेकॾहिं पुलिस खे बि मुकमिल अख़्तियार ॾियो ऐं उहो साज़ो सामान फ़राहम कयो त मां सम्झां थो त पुलिस में बि काफ़ी दिलेर माण्हू मौजूदु आहिनि जेके इन क़िस्म जे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु भले क़ुर्बानियूं ज़ाहिर ॾियणियूं पवंदियूं आहिनि, पर इन्हनि जे ख़िलाफ़ु भरपूर हौसले सां अज़म सां ऑपरेशन करण जे लाइ तयारु आहिनि। बदकिस्मती इहा आहे जो जेकी मक़ामी हुकूमत आहे उतां जी, उहा पुलिस खे उहो फ्री हैंड ॾेई न रही आहे, जंहिंजो ख़मियाज़ो पूरो KP जो अवाम भुगते रहियो आहे। छो जो ज़ाहिर आहे जेके फोर्सिस आहिनि उहे कंदा आहिनि टारगेटेड पंहिंजा ऑपरेशन्स वॾी लेवल ते जंहिंखे चइजे, पर हे जेके नंढी लेवल ते हूंदा आहिनि, इन मामले में जेके लोकल इन्फोर्समेंट एजेंसीज़ हूंदियूं आहिनि, पुलिस हूंदी आहे ख़ासि तौर ते, इन्हनि जो नेटवर्क जेको आहे उहो डिफरेंट हूंदो आहे। जिन वटि यानी कि मुखबिरी जंहिंखे चइजे, इन जो निज़ाम बि जेको आहे काफ़ी स्ट्रॉन्ग हूंदो आहे, छो जो हीअ थाणनि जी सतह ताईं मौजूदु हूंदा आहिनि, त हिननि ताईं इंफॉर्मेशन ईज़ी अची वेंदी आहे त कहिड़े इलाइक़े में, कहिड़े थाणे जी हद में कहिड़े क़िस्म जी एक्टिविटी थी रही आहे। जेकॾहिं पुलिस खे मुकमिल इहो फ्री हैंड हुजे ऐं उन्हनि एक्टिविटियुनि खे बर वक़्तु रोके छॾनि त दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण में काफ़ी हद ताईं असांखे मदद मिली सघे थी। पर हाणे ज़ाहिर आहे फ़ौज जो हिकिड़ो पंहिंजो तरीक़ेकार आहे, वॾे टारगेट जे पुठियां वेंदा आहिनि, उन दौरान ई नंढा नंढा जेके जीअं तव्हां ॾिठो हूंदो अक्सर त कंहिं मोटरसाइकिल में बम रखी या माण्हू समेत कंहिं हेडक्वार्टर खे टकराइण या कंहिं पुलिस जी गाॾी या लॉ इन्फोर्समेंट जी गाॾी खे टकराइण, त इहे नंढा जेके हूंदियूं आहिनि। चलो ॻाल्हि लोकल सतह ते चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस फील्ड मार्शल आसिम मुनीर जेको दौरो कयो आहे पुलिस अकेडमी इस्लामाबाद जो, ऐं हुते जेका हौसला कुन ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन मोरल अप कयो आहे पुलिस जवाननि जो, त इहो दौरो कीअं पिया ॾिसो? ॾिसो इहो थियणु घुरिजे न। जीअं असां ॻाल्हि कईसीं त पुलिस में बि वॾा बहादुर ऑफिसर ऐं जवान मौजूदु आहिनि जेके पंहिंजे मुल्क, क़ौम, शहर, सूबे ऐं पंहिंजे इलाइक़े में ख़िदमत करे अमन अमान बरक़रार रखण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे सघनि था। पर सियासी मामलनि जे करे पुलिस जो जेको मोरल हूंदो आहे उन खे डाउन कयो वेंदो आहे।
जेकॾहिं सियासत खां हटी करे तव्हां पुलिस खे बि फ्री हैंड ॾियो त तव्हांखे पंहिंजे पंहिंजे सूबे पंहिंजे पंहिंजे शहर पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में अमन अमान खे कंट्रोल करिणो आहे। चाहे साम्हूं केर बि हुजे पॉलिटिकल वाबस्तगी रखंदड़ माण्हू या ॾोहारी केर बि हुजे, उन ख़िलाफ़ु आज़ादाना तव्हांखे कार्रवाई करण जा अख़्तियार हासिल आहिनि। त मां सम्झां थो त पुलिस तमामु सुठो कमु करे सघे थी, छो जो ग्रास रूट लेवल ताईं उन्हनि जा कनेक्शन्स आहिनि ऐं उन्हनि वटि इंफॉर्मेशन जो निज़ाम जेको आहे उहो बहितरु हूंदो आहे। हाणे जेकॾहिं जीअं आर्मी चीफ जे उते वञण जो मक़सदु बि इहो फील्ड मार्शल जो, त पुलिस जो हौसलो वधाइण जी ज़रूरत आहे, छो जो सियासी मामलनि जे करे पुलिस जो हौसलो कुझु कमज़ोर पइजी वेंदो आहे। त इहा हिकिड़ो सुठो सवण आहे त अहमियत पुलिस जी बि थोरी वधे ऐं पुलिस जो जॾहिं हौसलो वधंदो त यकीनन जेके उन में ऑफिसर्स आहिनि जवान आहिनि उन्हनि जो हौसलो वधंदो त यकीनन हू पंहिंजो बहितर किरदारु अदा करे सघंदा। ठीकु आहे, आख़िरी 2 मिंट आहिनि प्रोग्राम जा। हाणे गुल प्लाज़ा जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। दाहूं जेके आहिनि, रड़ियूं आहिनि, ॻोढ़ा आहिनि, हू मुतासिरीन जेके आहिनि जेके वारसनि जी तलाश में बीठा आहिनि। ॿिए तरफ़ हुकूमती चइजे या सियासी जमातुनि जी बेहसी, उहे हिक ॿिए ते जेका इलीगेशन वारी गेम आहे, स्कोर पॉइंट स्कोरिंग आहे, उहा नेक्स्ट लेवल ते आहे। छा पिया ॾिसो इंसान हिते? ॾिसो, गुल प्लाज़ा जो सान्यो त मां सम्झां थो पाकिस्तान जी तारीख़ जो हिकिड़ो ख़ौफ़नाक तरीन सान्यो आहे। इन क़िस्म जा सान्या पाकिस्तान में पहिरियों बि पेश आया आहिनि, पर हीउ बि उन्हनि जे बराबरि वांगुरु ई ख़ौफ़नाक हिकिड़ो सान्यो आहे जिते जेतिरो अफ़सोस कजे ओतिरो घटि आहे। हीउ जेको मरहलो हूंदो आहे इहो सियासत जो न हूंदो आहे, छो जो अञा ताईं रेस्क्यू जो जेको अमल आहे उहो पूरो ई न थी सघियो आहे। अॼु आउं हैरान कुन तौर ते डॉक्टर फारूक सत्तार जी क़ौमी असैम्बली में स्पीच ॿुधी रहियो हुउसि, त हू चयो त तव्हांखे त हाणे मीटिंग इहा करणु घुरिजे त असां गुल प्लाज़ा खे रिहेबिलिट कीअं कंदासीं, त इन लाइ जेका बैंकुनि जे सदरनि सां तव्हांखे मिलणु घुरिजे, त इन में अरबे रुपया इहो कीअं कर्ज़ु वठिबो ऐं उन्हनि माण्हुनि खे जेके मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी कीअं मदद कबी। ॾिसो यार, नामुमकिन आहे। हींअर जेको आहे पहिरियों जेको फेस आहे उहो सिंपल इहो आहे त पहिरियों भरपूर रेस्क्यू थिए ऐं गवर्नमेंट ऐलान करे त हाणे असां इहो रेस्क्यू ऑपरेशन ख़तमु करे छॾियो आहे। पोइ उन में जेके बि, छो जो अञा ताईं शायदि 55 जी इतला आहे त उहे लापता आहिनि, त अॻु में उहे जेके वीचारा पंहिंजे प्यारनि जे लाइ परेशान आहिनि, यकीनन उन्हनि जी हिमत त जवाबु ॾेई चुकी हूंदी एतिरा ॾींहं गुज़रण खां पोइ, पर उन जे बावजूदि बि हिकिड़ो इंसानु आहे न, त इंसान खे हूंदो आहे त शायदि अलाह ताला जी तरफ़ां को मौज़ो थी वञे, छो जो अक्सर मौज़ा थींदा रहिया आहिनि अलाह जे तरफ़ां। त फ़िलहालु जेके बि इहे 2 या 3 ॾींहं अञा लॻंदा उहो त हिन जे रेस्क्यू जे अमल में ई लॻंदा। यकीनन उन खां पोइ गवर्नमेंट खे वेही करे इहे फ़ैसिला करणा पवंदा, इन मार्केट खे रिहेबिलिट बि करिणो पवंदो, इन सभिनी जिन जो नुक़सानु थियो आहे उनजो अज़ालो बि करिणो पवंदो, उन्हनि जी मदद बि करणी पवंदी, तरीक़ेकार बि ठाहिणो पवंदो। इन सां गॾोगॾु जेके फ्यूचर हिकमत अमली आहे, भई हिकिड़ो वाक़ियो ॿियनि कोरंगी में, साइट में या बल्दिया में केतिरा दफ़ा बाहियूं लॻियूं आहिनि। हर दफ़े असां जॾहिं सान्यो थींदो आहे त उन ते ॻाल्हाईंदा आहियूं, गवर्नमेंट बि सुठा सुठा ऐलान कंदी आहे। असां वटि जेकी बदकिस्मती आहे त उनजी जेकी अमल दरामद जो तरीक़ेकार आहे उहो एतिरो कमज़ोर आहे जो वरी असां ॿिए साने ते साॻी ॻाल्हि कंदा आहियूं। दुआ इहा आहे त कराची में को अहिड़ो ॿियो अफ़सोसनाक सान्यो पेश न अचे। शुक्र कयो अलाह साईं बचायो आहे, सब्जी मंडी में जेको आहे बाहि लॻी, पर अलाह साईं इहो ई आख़िरी हुजे ऐं हिन ते हुकूमती संजीदगी तमामु घणी ज़रूरी आहे। पर ॿिए तरफ़ जेके सियासी जमायतूं आहिनि उन्हनि खे बि ख़्यालु करणु घुरिजे। हिन वक़्तु सियासत जा ॿिया केतिरा ई मौक़ा ईंदा, पर हीउ इंसानियत जो मसइलो आहे, हिते सभु गॾु हिकु ॿिए जो त दुनिया में सुठो पियो वञे। नाज़रीन, मां ॻाल्हि ॿोल ॿुधी, अॼु मुख़्तलिफ़ जेके मामला आहिनि असां डिस्कस कयासीं, आलमी ऐं मुल्की। उनखां अलावा गुल प्लाज़ा जो सान्यो बि आहे। हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। ॿिए प्रोग्राम में नए टॉपिक सां गॾु हाज़िर थियासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।